पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी चेयरमैन कायम रत शेख जुल्फकार अली भुट्टो जी 97वीं जन्म जो केक कटण लाइ पीपल्स यूथ ज़िला उमरकोट इंफॉर्मेशन सेक्रेटरी कामरेड निंदलाल मेंगवाड़ पारां ढोरो नारो में तकरीब कोठाई वई। तकरीब में पीपल्स पार्टी ज़िला उमरकोट अगवान ज़िला काउंसिल उमरकोट वाइस चेयरमैन मियां खालिद वलारी ख़ुसूसी शिरकत कई। तकरीब दौरान ज़िला काउंसिल उमरकोट वाइस चेयरमैन मियां खालिद वलारी ॻाल्हाईंदे चयो, शेख जुल्फकार अली भुट्टो हिकिड़ो शख़्स जो न पर हिकिड़े नज़रिए जो नालो आहे। शख़्स मरी वेंदा आहिनि पर नज़रिया ज़िंदा रहंदा आहिनि। शेख जुल्फकार अली भुट्टो पंहिंजी जान की कुर्बानी ॾेई मुल्क में जमहूरियत मज़बूत करे वियो। शेख जुल्फकार अली भुट्टो कंहिं जाबिर आमिर आॾो झुकण बजाए पंहिंजी जान की कुर्बानी ॾेई हक़ ते बीहण जदोजहद करणु सेखारे वियो। पाकिस्तान में जेका बि तरक़ी थी शेख जुल्फकार अली भुट्टो जे दौर में थी। भुट्टो अॼु बि आम माण्हुनि जी दिलि में ज़िंदा आहे, हमेशह ज़िंदा रहंदो। तकरीब दौरान मियां खालिद वलारी, कामरेड निंदलाल मेंगवाड़, वाइस चेयरमैन ढोरो नारो टाउन हाथीराम मेंगवाड़, घनश्याम श्याम, मियां अब्दुल करीम वलारी, कामरेड इब्राहिम नोड़ी, सुमार भील, राणा अफजल राजपूत, अल्लाह बचायो मल्ला, डॉक्टर जलाल भील, राणूमल माली, दिलीप दर्जी, जियालो पप्पू राजपूत समेत ॿियनि कारकुननि वर्करनि शिरकत कई। शहीद जुल्फकार अली भुट्टो जी 97वीं जन्मॾींहं जो केक काटियो वियो। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिविजनल ब्यूरो चीफ।